बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलात वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआ घुरूं त पिया अल्लाह पाक खां रब्बि ज़िदना इल्मन अजमईन। असां सभिनी जे इल्म में इज़ाफ़ो फरमाए मुंहिंजा मौला साईं इंशा अल्लाह ताला। ऐं थोरो हिते सेकंड हिनखे मां हिन में तव्हां ॾिसो त ही जेको सभु लिखियो पियो आहे, ही सभु लिखियो पियो आहे। हिन में ॾिसो न, रंग मुख़्तलिफ़ आहिनि। ही साओ रंग आहे, ही साओ रंग आहे, ही साओ रंग आहे। इहो छाजे लाइ? ही हमज़तुल वस्ल चइबो आहे हिनखे। उन खां पोइ ही तव्हांजो ही लिखियलु आहे जेको आहे हिन कलर में गोल्डन कलर। ही गोल्डन आहे, ही गोल्डन आहे, ही गोल्डन माना सुनहरी कलर आहे। इहो छो? ही शायदि हर्फ़ जर आहिनि। अहिड़े नमूने सां ही जेको आहे ही इस्म मजरूर आहे, ही इस्म मजरूर आहे, ही मजरूर आहे छो जो हिनखे कसरा लॻल आहिनि न। त इहे शयूं सम्झण जूं हुजणु खपनि त इहो आख़िर इहे रंग डिफरेंट छो आहिनि। ख़ूबसूरती लाइ न आहिनि, इहे सम्झण जे लाइ आहिनि। ठीकु आहे न? त इंशा अल्लाह ताला हाणे असां इंशा अल्लाह ताला जीअं हीअ आहे, असांजो सिलसिलो हले थो पियो सूरह आले इमरान जो, जेको याने टियों मतिलबु जेका सूरत आहे क़ुर पाक जी, है न। ऐं उन में असां आयतूं कवर कयूंसीं 71 ताईं, पहिरीं खां 71 ताईं सूरह आल इमरान जूं। हींअर अॼु असां सिखंदासीं आयत 72 खां वठी 80 ताईं। इहो रुकू पूरो थींदो सूरह आल इमरान जो 8 नंबर रुकू। कुल हिन में 200 आयतूं आहिनि। उन में असां अॼु 80 नंबर मुकमिल कंदासीं, 80 ताईं मतिलबु। हाणे हिन में जेकी ॻाल्हि अचे थी पई उहा कंहिंजी आहे? अहल किताब वारनि जी आहे। अहल किताब मां छा मुराद आहे? यहूदी ईसाई। ठीकु। उन खां पोइ ख़ासि जेका ॻाल्हि ईंदी उहा हूंदी, आयतूं ॿुधाईंदियूं असांखे छा? यहूदियुनि जी चालाकी ऐं उन्हनि जी मुनाफ़िकी। आयतुनि खे सम्झण जी कोशिशि कंदासीं त अलाह पाक असांखे इहे शयूं कीअं थो ॿुधाए। ठीकु आहे। हिनखे हिते कयूं था पिया हाइड। इहो थींदो छा? ठीकु आहे। हाणे हलूं था। जेका असां जंहिं ते गुज़िरियल ईद खां पहिरीं जेको असांजो सेशन ख़तमु थियो हो, उहो असांजो अधी राहीला कयो हुयो। ही 71 आयतुनि ताईं जेको पढ़ियूं। हाणे 71 आयत खे रिवाइज़ करे पोइ 72 ते हलंदासीं। हिन में हिकिड़ी तमामु ही जेका आयत आहे न 71, तमामु अहम आयत आहे जेका यहूदियुनि लाइ चई वई आहे। पर इहा अॼु बि असां मुस्लमाननि ते इंतिहाई याने सख़्ती सां लागू थिए थी पई। ऐं असां ॾिसूं त असां इन ते अमल त कोन था कयूं। ग़लती में कहिड़ी ॻाल्हि आहे हिन में चयल? अलाह पाक फरमाए थो पियो, या अहलल किताब, ए किताब वारो। केरु? माना यहूदी ईसाई। लिम तलबिसून अल हक़ बिल बातिल। लिम माना छो? ॾिसो कारे रंग में लिखियल आहे न। लिम माना छो। तलबिसून तव्हां मिलाईंदा आहियो। मिलाईंदा कीअं? हिन जी माना विसरी वेंदी असांखे। पर हिन जी माना सवली लफ़्ज़ कहिड़ो आहे यादि करण जे लाइ? लिबास। लिबास बदन ते पवंदो आहे त छा थींदो आहे? बदन ढकिजी वेंदो आहे। अलाह पाक चए थो, छो ढकींदा आहियो, लिबास पाराईंदा आहियो हक़ खे कूड़ सां। माना हक़ खे लिकाईंदा आहियो बातिल जो लिबास पाराए। सम्झो ॻाल्हि खे? तलबिसून चइबो आहे मिलाइण, मिलाइण या लिबास पाराइण। ही लिबास मां निकितल आहे। व तक्तुमून, कतम, कतम माना कूड़ हणणु, या ईअं चइजे त लिकाइण। कूड़ हणणु न, बल्कि इहो चइबो लिकाइण। ऐं का शइ लिकाइजे त हुनखे चइबो क़तम। ठीकु। राज़ लिकाइबो आहे न, कंहिंखे न ॿुधाइबो आहे, उनखे क़तम चइबो आहे। त अलाह पाक फरमाए थो पियो त ए किताब वारो, छो तव्हां मिलाईंदा आहियो सच खे कूड़ सां, ऐं तख्तुमूनल हक़,
ऐं तव्हां लिकाईंदा आहियो हक़ खे, हक़ माना सच, सच खे लिकाईंदा हो। ऐं कहिड़ी हालत में? व अंतुम तालमून, जो हिन हूंदे बि जो तव्हीं ॼाणंदा आहियो। हाणे हिन में तमामु हिकिड़ी सम्झण जी ॻाल्हि आहे ज़रूरी। सच खे, हिकिड़ी ॻाल्हि सच जेको तौरात जी ॻाल्हि थी हले, सच लिखियलु आहे, उनखे कूड़ सां मिलाईंदा माना उनखे ग़लति माना कढी माना ॿुधाईंदा त हिन में हीअ लिखियलु आहे, माना हक़ खे कूड़ सां मिलाए विया। ऐं तख्तमून हक़ छा थींदो हुयो त जिते अहिड़ियूं आयतूं हूंदियूं जेके उन्हनि जे ख़िलाफ़ वेंदियूं हुयूं, उहे माण्हुनि खे न ॿुधाईंदा हुआ, या जेके मुस्लमाननि जे हिमायत में वेंदियूं इस्लाम जे, जंहिंमें जीअं ईअं उहो बयानु कयल हुजे तौरात में त, या हुन में त हिकिड़ो नबी ईंदो आख़िर में, जंहिं ते ईमान आणणु खपे लाज़मी, उहे आयतूं ई कढी छॾींदा किताब मां। ॿियो, हलाल हराम जे बाबति के अहिड़ियूं आयतूं हूंदियूं जेके उन्हनि खे ॾुखियूं लॻंदियूं ॾाढियूं अमल करणु, उहे आयतूं ई कढी छॾींदा, हक़ खे ई लिकाए छॾींदा बसि। ऐं किन आयतुनि जो पंहिंजे तौरात जो ग़लति मतिलबु उन्हनि ते लिखंदा। अॼु क़ुर लाइ बि ईअं थो थिए। तव्हां ॾिसो त ॿ ॻाल्हियूं थियनि थियूं पयूं। हिकिड़ी ॻाल्हि इहा त क़ुर पाक जूं आयतूं सही करे ॿुधायूं कोन थी वञनि। असांखे जीअं हलाल जो चयल आहे, हलाल खाओ हराम न खाओ, क़ुर में हलाल कहिड़ी स्टेज ते आयो आहे तव्हां इहो त ॾिसो। इहो बि हुकुम आहे त तैयब खाओ, हलाल त आहे पर नाजाइज़ आहे, जाइज़ खाए न माण्हू। हाणे उहे आयतूं उन्हनि जा मतिलब सही कढनि था नथा कढनि, बहरहाल अलाह रहम करे। ॿियो, आयतूं मुकमिल जे बजाए अधु आयत जो मतिलबु कढी माण्हुनि खे ॿुधाए छॾींदा। जॾहिं त क़ुर पूरो आहे, हुन में हिकिड़ी आयत ॿिए सां लिंक्ड आहे, त हुनखे मतिलबु कढी पूरो करे ॿुधाइणु खपे न। इहा ॻाल्हि आहे। अॼुकल्ह बि इहो थिए पियो। अलाह पाक सभिनी खे असांखे इन खां महफ़ूज़ रखे। तर्जुमो आहे, ए किताब वारो, छो तव्हां मिलाईंदा आहियो सच खे कूड़ सां, ऐं तव्हां लिकाईंदा आहियो सच खे हिन हूंदे जो तव्हीं ॼाणंदा आहियो। माना ईअं न आहे त तव्हांखे ख़बर ई न पई तव्हां करे छॾियो इहो, पर तव्हांखे ख़बर आई आहे त असां इहो कयूं था पिया, हक़ लिकायूं था पिया, या हक़ खे असां लिबास पारायूं था पिया कूड़ जो, इहा तव्हांखे ख़बर आहे। हाणे हीउ जेको वाव आहे न, हिनखे चवंदा आहिनि वाव हालिया। हे वाव अतुफ़ जेको हूंदो आहे, ऐं चइबो आहे हिनखे। हिन में ऐं मुराद थी सघे थी पई, पर असल ॻाल्हि इहा थींदी हिन हूंदे बि चइबो, तर्जुमो ईअं सही निकिरंदो। हुन खां पोइ ही अंतुम आहे न, अंतुम आहे न, तव्हां चयो आहे सभिनी खे, तव्हां, तव्हीं, ठीकु आहे। इहो किथां निकितल आहे? अंतुम। ऐं जेकॾहिं हिकिड़ो हूंदो आहे त हुनखे छा चइबो आहे? अंत। क़ुर पाक में आयल आहे अंत। अंत माना तूं, अंतुम माना तव्हीं। इहो हिकिड़ो आलिम न हो, हिन जा राहिब जेके बि हुया यहूदीन जा न आलिम, इहे घणा ई अहिड़ा कम कंदा हुया। तव्हीं इन करे थियो, ठीकु थियो। उन खां पोइ हीउ जेको आयो आहे, या माना ओ अंग्रेज़ी में चवंदा आहिनि न, ओ अब्दुल्ला, ओ प्रॉफिट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ईअं चइजे। त या अरबी में चइबो आहे माना ए, या अलल किताब ए, उहो लिखियो त ए किताब वारो, अलल किताब। त या खे चइबो आहे हर्फ़ निदा। निदा माना कंहिंखे सॾु कजे, उन हर्फ़ निदा सां लाज़मी तौर ते मुनादा ईंदो, मुनादा है या अहल, ठीकु थियो। ऐं मुनादा ते आख़िर जे अखर ते जेको एराब चइबो आहे हुनखे फतह हूंदी आहे सदाईं लाज़मी। या ईंदो त ही फतह ईंदी न पहिरें लफ़्ज़ ते, या अल किताबे, ठीकु थियो। ही आहिनि प्रोनाउंस। हिनखे चइबो आहे डिटैच्ड अलॻि, ही चइबो आहे अटैच्ड, जेके गॾियल ईंदा आहिनि। ही लफ़्ज़नि जे शुरू में ईंदा आहिनि क़ुर पाक में। तव्हां जॾहिं बि ॾिसंदव ही लफ़्ज़ अलॻि लिखियल हूंदा, ही कंहिंसां गॾियल न हूंदा। ऐं ही सदाईं कंहिं न कंहिं सां गॾियल हूंदा आहिनि लफ़्ज़। ॾिसो त ही अणी ठही पई आहे, अणियूं अणियूं अणियूं, ही आख़िर में ईंदा आहिनि, ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ अॻिते हलूं था पिया। हाणे आयत नंबर 72 जेका आहे, असां चिता अॼु शुरू कंदासीं पंहिंजी। उन में छा आहे, उनजो बैकग्राउंड छा आहे त मदीना मुनव्वरा में जॾहिं हिजरत करे आया मुस्लमान, त हुते त ज़ुल्म हो न, मके मुकरमा में मुस्लमान जेके थियनि पिया उनखे सज़ाऊं पियूं लॻनि, सज़ाऊं पियूं अचनि। त उन्हनि खे माना सज़ा कॾहिं खणी ईंदासीं इनशा ताला। उहो बि हिकिड़ो फिल्म अथव उमर, हज़रत उमर रज़ी अलाह ताला ते ठहियल आहे। त हुन में ॾिसो त माण्हुनि खे कीअं सज़ाऊं ॾियनि था पिया इहे कुरैश जेके काफ़िर हुआ जंहिं ज़माने में। त
पर हालत इहा हुई त जेतिरी बि जंहिंखे सज़ा ॾियो हिकिड़ो दफ़ो कलमो पढ़ी ईमान ते आयो, वरी फिरंदो कोन। हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिंजो नंढे हूंदे को असां वाक़ियो ॿुधंदा आहियूं, हुनखे एतिरी सज़ा ॾींदो हुनजो मालिक उमैया बिन ख़ल्फ़ हुनजो मालिक हुयो। उमैया बिन ख़ल्फ़ जंहिंजो बानू हुयो, ग़ुलाम हुयो हज़रत बिलाल रज़ियल्लाहु ताला अन्हु। मुस्लमान थियण जे करे हुन ते एतिरो त हुन ते सख़्ती कंदो हुयो, जो असां ॿुधो आहे जीअं त यानी गर्मी में, सख़्तु गर्मी में मके मुकरमा जी पथर ते गरम वॾे पथर ते सुम्हारे, ऐं पथर वधीक तपंदो आहे, काठीअ ॾींहुं न तपंदी आहे जहिड़ो पथर तपंदो आहे। उन पथर ते कपिड़ा पुठी उघाड़ी करे उन ते उनखे सुम्हारे, तव्हां ॾिसो केॾी खल सड़ंदी हूंदी उन वक़्त जे करे। उन ते उन खां पोइ मथां वरी चइबो कई मथां वरी ओजरी जेका अठ जी ओजरी थिए। असां ॿकरी कोंदा आहिनि हेॾी हूंदी आहे, गऊं जी हेॾी ॿकरी, उठ अञा वधीक वॾी ओजरी, उनखे एॾो वज़न हूंदो हुन में। उहो हुनजे मथां रखी जो साह बि घुटिजे, गर्मी में खल बि सड़े, उन खां पोइ चवंदुसि त हाणे हुनजे दीन तां फिर, जेको नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते तो उनखे तो वञी मञियो आहे, उन तां फिर असांजे पंहिंजे दीन ते अच, जेके बुत वग़ैरह आहिनि इन्हनि खे मञ पंहिंजो, हला करे। पोइ हज़रत बिलाल रज़ी ताला छा चवंदो हो? अहदुन अहद, अहद, अलाह हिकु आहे, ख़तमु। माना एॾिन सख़्तियुनि जे बावजूद जॾहिं ईमान आंदो त हुन तो फिरंदा कोन हुया। त जेके मदीना मुनवरा में जॾहिं हिजरत करे आया नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, त उते बि ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेके उते यहूदी हुया, जेके ईसाई हुया, या जेके उते ॿिया रहनि पिया जेके काफ़िर हुया, बनी औस ऐं ख़ज़र जो हुननि जा नाला हुया, ठीकु आहे न, त उन्हनि में बि माण्हू मुस्लमान थियण लॻा, ऐं यहूदियुनि खे अची परेशानी बनायो। फ़क़ति इहा परेशानी कोन्हे त यहूदी कुझु वञी मुस्लमान था थियनि, पर न, पर ॿियनि जो बि त, ॿिया बि त मुस्लमान थियनि था न, इहा हिननि खे ॻाल्हि वणे कोन पई, त इहो नबी हिन खे एक्सेप्ट ई कोन कयो पिए यहूदीन, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन नबी आहिनि। हालांकि ख़बर हुयनि त नबी आहिनि, पर उन ते ज़िदो न पिया मञनि, छो जो उहो बनी इसराईल मां कोन हो, बनी इस्माईल मां नबी थियो। त हाणे हिननि जूं शरारतूं शैतानगिरियूं घणियूं हलनि पियूं, घणियूं आहिनि, पर हिन आयतुनि में जेका ॻाल्हि अचे थी उहो हिन जो बैकग्राउंड इहो आहे त जॾहिं मुस्लमान जो तइदादु वधणु लॻो त यहूदी आलिम आहिनि, ॿियनि खे त ख़बर ई कोन हुई, ऐं तौरात वग़ैरह सिर्फ़ु आलिम ई पढ़ंदा हुआ, आलिम पढ़ी हुननि खे ॿुधाईंदा। ईअं क़ुर वांगुरु न हो त हर को माण्हू पढ़ी सघे थो पियो, हर कंहिं माण्हू खे सम्झणो आहे, न न न, उहो यहूदी आलिम चवंदा ईअं आहे त तव्हांजो कहिड़ो कमु, असां वेठा आहियूं न, असां पढ़ूं था, तव्हांखे ॿुधायूं था न अलाह जो कलाम, ऐं अलाह जो कलाम सभु पढ़ंदा छा? इहो यहूदी जो अॼु बि ईअं ई आहे। त यहूदी आलिमनि हिकु ख़ुफ़िया यानी लिकियल सट सटी पाण में गॾिजी वेठा आलिम। कहिड़ी सिट सटी उहा असां अॻिते ॾिसंदासीं, पर उन सिट जेका रथी जेका शैतानगिरी वारी, उनखे ख़ुदा पाक क़ुर में हिन 72 नंबर सूरत में ज़ाहिर करे छॾियो त यहूदी हीअं था कनि। ऐं मज़े जी ॻाल्हि तव्हां हिकिड़ी ईंदी हिन में, उहा ॾिसूं था पिया। पहिरीं ॻाल्हि त इहा सम्झूं त इहा सिट कहिड़ी हुई। अलाह पाक फरमाए थो पियो वकाल ताइफ़तुन, ऐं चवे थी हिकु टोली, ताइफ़तुन माना टोली, कालत त ही ता तानीस चइबो आहे हिनखे, ही जेको ता मोनिस आहे न, हीअ इन करे ही काल, हूअं ईंदो आहे काल, जेको ईंदो न, तव्हां ॾिसंदव काल या आदम, आदम मुज़किर आहे त काल आयो, हा? अहिड़े नमूने सां जेका मोनस थींदो त कालत थी वेंदो आहे। बहरहाल इनखे फ़िलहालु छॾियूं था। चवे थी हिकु टोली पाण में, ॾिसो ही ब्रैकेट में लिखियलु इहो क़ुर में लिखियलु कोन्हे, पर ब्रैकेट में हिनखे सम्झण जे लाइ आहे। ऐं चवे थी हिकु टोली यहूदीन जी पाण में, किताब वारनि मां यानी यहूदीन जी ॻाल्हि थी हले, त मञियो तंहिंखे उहो जेकी लाथियो वियो आहे ईमान वारनि ते, उनखे मञियो। छा लाथियो वियो आहे? आमनू लिखियो वियो आहे न, मञियो। ॿ लफ़्ज़ ॾाढा इंपॉर्टेंट आहे, ॾिसो ॻाढ़े में लिखियलु आहे आमिनू, ऐं वॾो लिखियलु आहे वकफरू, इकफरू माना उकफरू, या आमिनू वकफरू, मतिलबु चवण जो इहो आहे त मञियो ऐं इनकार कयो। हाणे मञियो छा? मञियो उनखे जेकी लाथो वियो आहे ईमान वारनि ते। छा छा लाथो वियो आहे ईमान वारनि ते? क़ुर, हुनखे मञियो, ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे मञियो, उनखे मञियो। पर एसिताईं जेकॾहिं आयत जो तर्जुमो कंदासीं न, त ॻाल्हि इहा थींदी ॼण यहूदी चवनि था पिया त हुनखे मञियो, न, अॻिते आयत पूरी कंदासीं त मतिलबु निकिरंदो। चवनि छा था त मञियो तंहिंखे उहो जेको लाथो वियो आहे ईमान वारनि ते, वजहन नहार, ॾींहं जी अॻियाड़ी में, माना सुबुह जो।
ॾींहं जो, ईअं सम्झे ॾींहं जो। ऐं इनकार कयो आख़िरहू वकफ़रू आख़िरहू, वकफ़रू आख़िरहू, उन जे पोयां ॾींहं में, यानी शाम जो, ॾींहं जो वञो शाम जो फिरी वञो। इहो यहूदी जी शरारत। लअल्लहुम, छाजे करे? त मन, लअल माना मन थींदो आहे, लअल मन उहे यर्जिऊन फिरी वञनि। हाणे थियो छा? सम्झो न, हाणे इहा टोली कहिड़ी? ख़ैबर जा यहूदी आहे, जेको मदीने जे नॉर्थ में आहे, मदीने पाक खां थोरो परते आहे। ख़ैबर हुनजो नालो आहे, सभिनी ॿुधो हूंदो। ख़ैबर जा 12 यहूदी आलिम हुया, उहे पाण में वेठा, उन्हनि अची इहा सिट सटी। त हाणे मसइलो छा आहे? त हिननि खे माण्हुनि खे कीअं फेरायूं त इहे मुस्लमान न थियनि। पोइ इहा सिट सटियूं त छा था कयूं? असां मूं जेकॾहिं के 3 4 5 ॼणा सुबुह जो ईअं था कयूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वटि वञी करे ईमान क़बूल था कयूं। चऊं था, साईं तूं अलाह पाक जो रसूल आहे, ही सचो आहे, क़ुर सभु ठीकु आहे। ठीकु आहे। हुन खां पोइ शाम जो वरी पंहिंजी ॻाल्हि, पंहिंजो दीन, जेको असांजो पंहिंजो असुल दीन आहे। माना इहा मुनाफ़िकी कीअं वञी? ऐं छो कयूं? इन जो त अंदाज़ो लॻायो त ईअं छो था चवनि, ईअं छो कजे? उहो इन जे करे चवनि था पिया त इन सां जेकॾहिं ईअं कयूं त 3 4 5 ॾींहं रही सोबत में, पोइ असां माण्हुनि खे ॿुधायूं त असां त नबी कयूं, अलाह अकबर, असां त नबी कयूं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोबत में वेठासीं, पर इहो नबी सही, माना अस्तगफुरुल्लाह, उन्हनि जी माना सोच ई इहा, त उहो इहो नबी न आहे जेको असांजे किताबनि में लिखियलु आहे। ऐं असां अहिड़ी का ख़ासि ॻाल्हि त कोन ॾिठीसीं जो असां वञी इस्लाम क़बूल कयूं। न न न न न। हाणे छा आहे त हीअ आहिनि आलिम यहूदीन जा, त यहूदी जो इहो ॿुधंदा त यार असांजा आलिम छड़ो मुखालफ़त कोन था कनि क़ुर पाक जी या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, हू त हुते वेठा आहिनि बाक़ाइदे। ॾिसो न, माण्हू ईअं थींदो आहे न, असांजा आलिम हूंदा आहिनि न, पोइ ईअं ॻाल्हियूं कंदा आहिनि। त हू आलिम सॻोरा वेठा उन्हनि वटि, पोइ बि उन्हनि अहिड़ी का शइ कोन ॾिठी न, माना इहो इस्लाम सही न आहे। हिकु त इहो यहूदी हुननि जी ॻाल्हि मञींदा। ॿियो, असां जहिड़ो कमज़ोर ईमान उते जेकॾहिं हुजे हा त अलाह साईं माफ़ु करे, असांखे अलाह साईं मोहबत नसीब करे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी। पर असां जहिड़े ईमान वारो न सोचींदो, हा यार ॻाल्हि त इहा यहूदी आलिम सही था कनि। हा, माना हीअ बि ख़राबी आहे इस्लाम में, असांखे पाण महसूसु थिए पियो, पर ख़बर कोन्हे। यहूदी चवनि था, माना ॻाल्हि सही आहे इहा का। अलाह अकबर। माना मक़सदु चवण जो यहूदियुनि जो इहो त असां माण्हुनि जे दिलनि में विसविस विझूं त इहा त का हक़ीक़त, अहिड़ी का वॾी ॻाल्हि ई कोन्हे का, हुते अहिड़ी का असां शइ ई कोन्हे ॾिठी आहे जो इस्लाम ते बीहूं। असां त ईमान क़बूलियोसीं, पर न न, फ़ाइदो कोन्हे, असां मोटी वियासीं। अलाह पाक इन खे ज़ाहिर करे छॾियो। ऐं हिन में जेका अॻिते ॻाल्हि ईंदी न, उन में हिकिड़ी अलाह पाक अहिड़ी ॻाल्हि ज़बरदस्त कई आहे, तव्हांखे जेकॾहिं किसे जी ख़बर पवंदी न, त यकीन कयो, आयत पढ़ी करे हिकिड़ो न माण्हू जीअं खिल ईंदी आहे आयत ते न, नौज़ुबिल्लाह मिना, पर आयत जेका शइ बयानु करे थी यहूदियुनि जे लाइ न, उन ते तव्हांखे खिल ईंदी। यहूदियुनि जी कैफ़ियत ॿुधी करे त अलाह पाक कीअं थो ॿुधाए। अलाह अकबर, ॾिसूं था इहा आहे। हाणे हीअ जेका ॻाल्हि आहे उहा, ऐं हिन जे पहिरें जुमिले में न, हीअ जेको आहे हिन में हिकिड़े तफ़सीर में हिकिड़ी ॻाल्हि लिखियलु आहे जेका मां ॿुधाईंदुसि, उहा ॿिए तफ़सीर में ही जेको आयल आहे, इहा आहे यहूदियुनि जे लाइ, जेके पाण में ॻाल्हाइनि पिया हिक ॿिए सां, चयोसि न उहो। कंहिं हिकिड़ी तफ़सीर लिखियो आहे त इहो ईमान वारनि जे लाइ आहे, हालांकि उहो ग़लति आहे। पोइ कल्ह मूं वरी हिकिड़े ॿिए शेख खां कंफर्म कयो, चयो साईं हीअ त आहे, त ॾिसो त हुनखे ॾाढी माना ॻाल्हि वणी। चए पियो त वल्लाह इहो हाफ़िज़ क़ुर आहे, असांखे तरावी बि पढ़ाई वई, ॾाढो ज़बरदस्त हाफ़िज़ क़ुर आहे शेख आहे। सची ॻाल्हि ॿुधायां त मूंखे चई त ब्रदर रशीद, हीअ ॻाल्हि त मां सोची कोन हुई। पोइ हुन तफ़सीर कढियो अरबी में लिखियल पंहिंजे इब्न कसीर जो, चई त हा तव्हां सही था चओ, हीउ जेको ज़िक्र आहे इहो यहूदियुनि जो आहे, इहो मुस्लमाननि लाइ न आहे। ऐं ज़िक्र कहिड़ो आहे इहो तव्हांखे मां बैकग्राउंड ॿुधायां, हाणे तव्हांखे ॿुधायां हिन माना छा आहे। माना चवनि था पिया, ऐं न मञियो तव्हां सवाइ उन जे जेको ताबेदारी करे तव्हांजे दीन जी। हाणे यहूदी जेके ठाहिनि पिया ठाव त 5 6 ॼणा वञी मुस्लमान थियनि, हाणे उन्हनि खे था ॼण मुखातिब थियनि, उन्हनि खे था चवनि पंहिंजनि माण्हुनि खे त हिकिड़ी ख़बरदारी कजो, जेको तव्हांजे दीन जी ताबीदारी करे छड़ो उन जी ॻाल्हि न मुंझो। ईअं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोबत में वेही तव्हां वरी उन्हनि जी ॻाल्हियूं मञो। ईअं न थिए जो असां जंहिं मक़सद लाइ वञूं था, तव्हां मक़सद तो फिरी वञो, तव्हां ते इस्लाम जो असरु न थी वञे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सोबत में वेहण सां दिलनि ते त असरु थींदो न।
त हिननि खे अची ख़ौफ़ वरायो अंदरूनी, इहा असां चाल त हलऊं था पिया, पर ईअं न थिए त असांजा माण्हू ख़ुदि वञी मुस्लमान थी न वञनि। आहे न खिल जी ॻाल्हि? कहिड़ो अंदर में ख़ौफ़ हुन। इन ते हिकदमि अलाह पाक फरमायो आहे, इन हिकिड़ी अलाह पाक जे तरफ़ां आई आहे, कुल, हे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ इन्हनि खे, कुल माना कुल, ॾिसो कुल त न लिखियल आहे, कुल नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन लाइ आहे न, त कुल आहे छड़ो। ठीकु आहे, के औरत लाइ ईंदो त छा थींदो, कुल त। ठीकु, बहरहाल हाणे कुल इनल हुदा, ही अलॻि रंग में आहे, ही अलॻि रंग में आहे, ही बि हुदा आहे, हीअ बि हुदा आहे। इन्हनि जो फ़र्क़ु आहे ग्रामेट्री, उन जो अलॻि ॻाल्हाईंदासीं। पर हिन खे मसइलो ॾिसो हिते, त कुल माना चओ, बेशक असुल हिदायत त अलाह जी हिदायत आहे। माना अलाह पाक हिननि जी शैतानी ज़ाहिर करे, निफ़ाक़ खे ज़ाहिर करे चए थो पियो त जेको तव्हां ईमान आणींदव, उहो तव्हांजो बदनीयती वारो ईमान आहे, उहो असुल हिदायत त तव्हांखे मिली कोन। असल हिदायत कहिड़ी आहे? उहा जेका अलाह ॾे, जंहिंमें दिलि फिरी वञे। दिलि, अलाह दुआ घुरंदा आहियूं न, या मुक़ल्लिबल क़ुलूब सबित क़ल्बी दीनन, अला दीन इस्लाम, ईअं बि चवंदा आहियूं। माना एक दिलनि खे फेरींदड़, असांजी दिलि खे फेरे क़ाइमु रखो तुंहिंजे दीन ते, अलाह जे दीन ते। इहा दुआ घुरबी आहे त जीअं असांजी दिलि हिदायत खां पोइ काॾे फिरी न वञे, क़ाइमु रहे उन हिदायत ते। ऐं अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, असांखे अलाह साईं कहिड़ी हिदायत ॾिनी आहे, रब जा वॾा करम त असांखे कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी हिदायत आहे? हुदल आहे, अलाह जी हिदायत आहे असांखे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ठीकु, इहा ॻाल्हि। उन खां पोइ ॿी ॻाल्हि जेको आहे, इहा यहूदियुनि जी कहिड़ी आहे, वरी यहूदियुनि जी ॻाल्हि थी अचे, त ॾिनो वेंदो कंहिं, ऐं माना इहो बि तव्हां न मञियो, माना लातू न मञियो, त ॾिनो वेंदो कंहिंखे अहिड़ो दीन जहिड़ो ॾिनो वियो आहे तव्हांखे। माना हू दीन ई न आहे न, जेके नबी न पिया मञनि, उहो दीन कहिड़ो थियो? त हू चवंदा असांजो दीन मथे आहे, तव्हां जहिड़ो दीन कंहिं ॿिए खे कोन्हे। न मञिजो तव्हां त कहिड़ो तव्हां जहिड़ो को दीन आहे, माना असां सुपीरियर आहियूं यहूदी। ऐं ॿी ॻाल्हि इहा त जेकॾहिं तव्हां इहो मञियो त हुननि जो पोइ को दीन आहे, त पोइ छा, पोइ आख़िरत में तव्हां सां छा कंदा? इहे मुस्लमान झगड़ो कंदा तव्हांजे पाणनि वटि, पोइ अलाह वटि झगड़ो कंदा, हुजत कंदा त तव्हांखे त दीन पुॼी वियो, तव्हां त ॻाल्हि सम्झी त दीन हुयो, पोइ तव्हां ईमान छो न आंदो? इन करे पंहिंजो पाण खे हिफ़ाज़त सां रखिजो, ढके रखिजो, परे परे रहिजो, इन दीन ॾे न वञिजो, मुस्लमानी दीन क़बूल करे वेही रहो। इन ॻाल्हि इहा आहे, यानी चाल हलनि पिया त कुझु मुस्लमान न थिए, पर उनखे पंहिंजे अंदर जो ख़ौफ़ वराए पियो त इहे जेके पंज आलिम वञनि था न, इहे बि मुस्लमान थी न वञनि। अलाह अकबर। पंजनि जो तइदाद मां ईअं थो चवां, ख़बर न आहे तइदाद केतिरा हुया, चारि या पंज, जेके बि हुया, जेके बि। त मतिलबु चवण इहो जो ख़ौफ़ ते ज़ाहिर थिए थो पियो। ठीकु, उन खां पोइ अलाह पाक फरमाए थो पियो हाणे हिते, कुल माना चओ वरी, ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां फरमायो ए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त बेशक भलाई अलाह जे ई हथ में आहे। तव्हां नुक़सानु करणु चाहियो था पिया मुस्लमाननि जो, त ईअं ज़रूरी न आहे त नुक़सानु थी वञे, भलाई अलाह जे हथ में आहे। उहा ॾींदो आहे जंहिंखे वणेसि, जेके हिदायत ॾींदो आहे अलाह भलाई करे चईंदो आहे हुन सां। ऐं अलाह महिरबानी में कुशादगी कंदड़ ॼाणींदड़ आहे, अलाह ॼाणींदो आहे सभिनी जे दिलनि खे, ऐं कुशादगी कंदड़ आहे महिरबानी में। जेको उन तरफ़ अर्ज़ु खणी वेंदो, उन जी मदद वठणु चाहींदो, त अलाह पाक हुनखे इनकार कोन कंदो, हिदायत ॾींदो। तॾहिं त असां चवंदा आहियूं, सुर अलम शरीफ़ जो पढ़ंदा आहियूं, छा चवंदा आहियूं, इहदिन सिरातल मुस्तक़ीम। बार बार इन करे ई पढ़ंदा आहियूं न, कि असां हटी न वञूं सिधे रस्ते तां। ऐं उनजो न हटी वञण लाइ असांखे कहिड़ी ताक़त आहे? असांखे ताक़त आहे न। सिर्फ़ु इहा आहे त असां सची नियत सां इहदिन सिरातल मुस्तक़ीम चऊं सूरह फातिहा में, ऐं पोइ कोशिशि करे अमल कयूं त अलाह साईं मदद कंदो। ठीकु थियो। हाणे अचूं था पिया हुदल आहे, हीअ जेको आहे न, ई नीरे में हिनखे मुदाफ़ चइबो आहे, हुदल आहे माना अलाह जी हिदायत। हीअ थींदा आहिनि मुदाफ़ मुदाफ़ इलैह, जीअं बैतुल्लाह आहे, कंहिंजी बि को रिलेशनशिप हूंदो आहे न, माना मुंहिंजो कंप्यूटर, ठीकु आहे न, ऐं हुन सां जेको चऊं त जेको अलाह जो घर, त अलाह छा आहे? अलाह मुदाफ़ इलैह आहे, उहो अलाह जो मुदाफ़ इलैह आहे। उहो घर जेको आहे, या उहो मुदाफ़ आहे, हिदायत मुदाफ़ आहे। मुंहिंजो कंप्यूटर, जेको आहे न, माना कंप्यूटर इहो मुदाफ़ आहे, मुंहिंजो जेको थींदो उहो वञी मुदाफ़ इलैह थींदो। अहिड़े नमूने सां माना ईअं सम्झो त कंहिं बि रिलेशनशिप में काबतुल्लाह आहे, रसूलुल्लाह आहे, रसूलुल्लाह आहे, अलाह जो रसूल, इहे सभु मुदाफ़ मुदाफ़ इलैह थींदा आहिनि।
ठीकु, जॾहिं बि जो अचे न, या जी अचे या वारो, ईअं। हाणे ही यहूदीन जी हिकिड़ी जेका इहा चाल ई आहे हिन पिक्चर में ॾेखारियल आहे। फॉर एग्ज़ाम्पल, त ॾींहं जो ईमान आणियो ऐं शाम जो मुर्तद थी वञो। मुर्तद ईमान त जेको हटी वञे हुनखे चइबो आहे मुर्तद चइबो आहे। यानी ख़बरदारनि खे चयो त न मञो तव्हां सवाइ हुनजे जेको ताबेदारी करे तव्हांजे दीन जी, इहे हुनखे ख़बरदार कनि पिया। हाणे अचूं था पिया 74 नंबर आयत ते। 72 73 थी वई ऐं इनशाला असांजूं टोटल आयतूं 80, माना 80 नंबर ताईं। 74 चए थो पियो त हू ख़ासि कंदो आहे, हू माना केरु? अलाह ख़ासि कंदो आहे पंहिंजी रहमत सां जंहिंखे वणेसि तंहिंखे। मञा नबी जेकॾहिं तव्हां कोन था मञो त इहो को तव्हांजे हथ में त कोन्हे को, इहा अलाह पाक जी रहमत आहे। ऐं ख़ासि जिते रहमत नाज़िल करे उहो उनजी पंहिंजी मर्ज़ी आहे त कंहिं ते थो रहमत करे, कंहिंखे तो कहिड़ो दर्जो ॾे। अलाह ज़ू फ़ज़्ल अज़ीम, अलाह निहायत वॾे फ़ज़ल वारो आहे। ज़ुल फ़ज़ल अगेन इहो मुदाफ़ मुदाफ़िल आहे। सो वॾे फ़ज़ल वारो, वॾे फ़ज़ल वारो। जॾहिं वारो अची वेंदो न, या जी या जो अची वियो, त उहो मुदाफ़ मुदाफ़िल आहे। ज़ुल फ़ज़ल माना वॾे फ़ज़ल वारो अलाह। 75 नंबर आयत आहे। हाणे हिन में ॿ ॻाल्हियूं आहिनि। कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि? आहिनि अहले किताब जी ॻाल्हि, ऐं अहले किताब केरु? यहूदी ऐं ईसाई अगेन। इन में अलाह पाक हिकिड़नि जी तारीफ़ कई आहे, ॿियनि जी खोट ॿुधाई आहे। कीअं? अलाह पाक फरमाए थो पियो, ऐं अहले किताब मां, मिन मिन मां आयो आहे न, मिन माना मंझां, मां अहले किताब मां को अहिड़ो आहे, मन माना को अहिड़ो आहे, जेको, इन माना जेको, तूं अमानत रखी वटसि माल जो ढेर, यानी तमामु घणो माल बुन वटि जेका तव्हां अमानत रखी। हे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, छो जो हुननि खे फरमायल आहे न, आयत जो इशारो कंदा आहिनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾांहुं। माना इलाइक माना तोॾां, ठीकु आहे, यू अदी इलाइक माना तूं अमानत रखी वटसि, जेको आहे ता मन हो। ओमिन अहलिल किताब मन इन मन हो, जेकॾहिं इन वटि अमानत का रखी किनतारनि माना तमामु ढेर कंहिं माल जो, यू अदी ही इलाइक, यू अद माना मोटाइण, उहो वराए मोटाए ॾींदो समूरो ई तोखे। समूरो क़ुर पाक जो लफ़्ज़ कोन्हे को, पर मतिलबु हिन जो इहो आहे, इन करे ब्रेकेट पिया। ऐं तमामु घणो माल बि लिखियलु कोन्हे हिते, पर हे जेको किनतार आहे न, किनतार मूं मतिलबु इहो ई आहे, तमामु घणो माल या ढेर चइजे। ठीकु। ऐं मंझान को अहिड़ो आहे जो जेकॾहिं अमानत रखी वटसि हिकु दीनार यानी हिकिड़ी अशरफी छड़ी, त न मोटाए ॾींदो तोखे सवाइ इन जे जो सदाईं उन ई मथां बीठो हुजी। चइबो न यार मथां मथां चढ़ी बीह रहियो आहे। की तव्हां कंहिंखे कर्ज़ु ॾिनो 10 रुपया या 100 रुपयो, ऐं वठणु वेंदोसि त जेको आहे न ॾिनई, ॿीहर चवंदोसि, टेहर चवंदोसि, फ़ोन कंदोसि, ईमेल कंदोसि, टेक्स्ट कंदोसि, चोथे दफ़े न ॾियण जी नियत हूंदसि न, उहो ई चवंदो यार फ़ोन ई बंदि करे चवंदो, सॼो ॾींहुं मथां चढ़ियो बीठो आहे, 100 रुपए जे करे मथां चढ़ियो बीठो आहे। बाबा त 100 रुपयो तूं वापसि कर न। हुन ॿिए खे ॾोह ॾींदो त चढ़ियो बीठो आहे। त मतिलबु चवण जो इहो आहे त जंहिंजी नियत न हूंदी, त हिते फरमाए थो पियो अलाह पाक, त के अहिड़ा आहिनि जो जेके तव्हांखे जेॾो बि पैसा ॾियो, माल ॾियो, काई बि अमानत रखंदव, तव्हांखे ज़रूरत पवंदी हिकदमि तव्हांखे वापसि करे छॾींदा, सॼो ख़तमु, अमानत पूरी वापसि। जीअं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पाण अमीन मशहूरु हुया न, ईमान माना इस्लाम, यानी जेको वही अचण खां पहिरीं, इस्लाम अचण जे ऐलान खां पहिरीं, पाण जॾहिं मके पाक में रहंदा हुआ, त माण्हुनि खे दिलिजाए हूंदी त काॾे को सफ़र ते वेंदो, त सफ़र ते घर जो सामान त खणी वञी न सघंदो न, नई सफ़र में को सोन वग़ैरह खणंदा हुया, त के शयूं अहिड़ियूं हूंदियूं जेके रखणियूं पवंदियूं हुयूं अमानत, त भई तव्हां मुंहिंजी संभाल जो को खणी न वञे, त पोइ कंहिं वटि रखिजनि? नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी ज़ात अक़दस ते हर माण्हू भरोसो कंदो, त ख़बर हूंदी त असांखे हिकु त जॾहिं घुरंदासीं पंहिंजो माल वापसि मिलंदो, ॿियो उन में का बि ज़री पुर्जी जी कमी पेशी न हूंदी। त नबी अलाह से फरमाए थो त बनी माना अहले किताब में बि के अहिड़ा माण्हू आहिनि जेके जेकॾहिं अमानत ॾिजे त उहा वापसि करनि था, पर के वरी अहिड़ा बि आहिनि जो हिकिड़ी न छड़ो दीनार उन्हनि खे ॾिजे तॾहिं बि वापसि तेसि ताईं न कंदा जेसि ताईं ॿी ज़ोरीअ उन खां वठिजनि न। ऐं हाणे जेका ॻाल्हि अॻियां ईंदी, उहो अलाह पाक चए थो पियो त इहो जेको न ॾींदा आहिनि, हाणे हाणे इहा छड़ो यहूदीन जी ॻाल्हि थी हले। अहिड़े किताब में ॿई क़िस्म जा माण्हू थी सघनि था पिया।
पर निॾण जे मामले में उहो यहूदियुनि जो वधीक आहे। उन्हनि जो मिसाल यानी ईअं थो ॾिनो वञे यहूदियुनि जो हिते, उहो जेके न ॾींदा उहे छाजे करे? छो जो उहे चवंदा आहिनि यहूदी माना त असां ते अणपढ़ियल आहे। हाणे अणपढ़ियल हिते लफ़्ज़ लिखियलु आहे उमीयीन। नबी उमी आहे न, उमी माना चवंदा आहियूं जेको इलिटरेट, न चइजे पर नज़ुबिल्ला में न, जेको बहितर लफ़्ज़ हुजे माना जेको क्लास में सिखियो न हुजे, उमीयीन। त अणपढ़ियल माना हिन ते ब्रैकेट में इहो लिखियो वियो आहे तफ़सीरनि में त माना ग़ैर यहूदी। यहूदियुनि जे किताबनि में माना पाण हथ सां जेको ठहियलु आहे, ईअं अलाह जे तरफ़ां न, हुन में हुन लिखी छॾियो आहे इहो त ग़ैर यहूदी जे माल खाइण में का पकड़ पुछाड़ न आहे। त अलाह पाक उहो क़ुर पाक में ज़ाहिर करे छॾियो। त उहो ईअं छो कंदा आहिनि? ज़ालिक बिअन्नहुम क़ालू लैसा अलैना फिल उम्मियीन सबीलुन। त असां ते उन्हनि जो माल खाइण को गुनाह कोन्हे को, इन करे टाल मटोल करे माण्हुनि खे लॻाए छॾींदा। वयकूलू न, पोइ छा चवंदा आहिनि? यकूलू न माना पोइ उहे चवंदा आहिनि छा? अल्लाह कज़िब, ऐं माना उहे चवंदा आहिनि, या असां सिंधी में चवंदासीं हणंदा आहिनि अल्लाह ते कूड़। अल्लाह कज़िब माना अल्लाह ते कूड़। उहो अल्लाह ते कूड़ चवंदा आहिनि, अरबी में लिखियलु आहे, पर सिंधी में तर्जुमो थींदो अल्लाह ते कूड़ हणंदा आहिनि। वहुम या अलमून, ऐं उहे ॼाणंदा आहिनि, ऐं ॼाणी वाणी हणंदा आहिनि कूड़। हुननि खे ख़बर आहे त इहो हक़ीक़त न आहे, पर हुनखे छा चवंदा आहिनि त इहो अल्लाह जे तरफ़ां। अलाह पाक सिधी ॻाल्हि ज़ाहिर करे ॿुधाए छॾी। हाणे सईदुल मुफ़स्सिरीन हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन्हनि जो चवणु आहे, हीअ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सोट हुया। छो जो हज़रत अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो हुयो, अब्दुल्लाह उन्हनि जो पुटु आहे। ऐं हिननि खे क़ुर पाक सां वॾो शुगलो, हिन खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ बि नसीब थी, वल्लाहु आलम। त पोइ हिननि जो तफ़सीर जेका हूंदी उन्हनि खे सईदुल मुफ़स्सिरीन चयो वियो आहे। हुननि जो चवणु आहे त किंतार जेका आहे उहो बराबरि आहे ॼण ॻऊं जे खल में भरियल माल जे। ॻऊं जी खल, ॻऊं जी केॾो थिए थो पियो, माना हुन में केतिरियूं शयूं अंदरि पइजी वेंदियूं जेके ॻऊं जी खल में शयूं भरिजनि त अलाए केतिरा किलो वज़न हूंदो आहे हुनजो। माना ओतिरा किलो वज़न जेको आहे, जेकॾहिं को माल हुजे, सिका हूंदा, अॻे रुपया त न हूंदा न, नोटनि वारा, की सिका हूंदा, को ज़ेवर हूंदा हुया, चांदी जा ज़ेवर या सिका चांदी जा सोन जा। त उहे जेकॾहिं जेकॾहिं में भरिजनि त केॾो वॾो मज़नी माल थी थो वञे। त हज़रत सईदुल मुफ़स्सिरीन केरु आहिनि? हज़रत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु। हुनजो चवणु आहे त इहा जेको किंतार आहे ॻऊं जे भरियल माल बराबरि आहे। ॿी ॻाल्हि इहा त ही यहूदी हुया हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ियल्लाहु ताला अन्हु इस्लाम खां पहिरीं, पर हिननि जी कुदरत, हिननि जे दिलि में एॾो इहो रखियलु हुयो जो अमानत जो ख़्यालु, जो चवनि था त हिकु कुरैशी हज़रत साईं जन खे ॾिना हा 1200 ओकिया सोन, माना इहो वज़न आहे वॾो। ओकिया जो पूरो वज़न जी ख़बर कोन्हे का, पर अमानत रखियलु हो साईं जन वटि। तॾहिं वापसि करणु आयो माण्हू त उन्हनि खे पूरो पूरो वापसि करे छॾियो। ऐं ज़रूरी न हो त इस्लाम हुजे, न हुयो पर तॾहिं बि पाण सॼो वापसि करे छॾियो, अमानत आहे न। पर उन में ई हिकिड़ो वही यहूदी हुयो फ़ख़ास बिन आज़ूर आहे, इन वटि कंहिं हिकु अशरफी अमानत रखी हुई, उहा बि हुन ॾियण खां इनकार करे छॾी। छो ॾियण खां इनकार करे छॾी? असां सम्झी आया आहियूं। छो जो हुननि पंहिंजे दीन में इहो ठाहे छॾियो त जेको ग़ैर यहूदी जेकॾहिं असांखे ॾिए थो पियो आहे, उन्हनि खे असांखे कर्ज़ु वापसि करिणो आहे, त उहो खाइणु असां वटि जाइज़ आहे, अमानत न मोटाइण जाइज़ आहे। छा त अलाह पाक फरमाए थो, हाओ भला माना हाओ मन औफ़ा बे अहदिही, जंहिं माण्हू पाड़ियो पंहिंजो अंजाम। जंहिं माण्हू पाड़ियो पंहिंजो, छो जो अमानत अंजाम आहे न। अंजाम छा आहे? अमानत भई मां तव्हांखे हीअ शइ ॾियां थो पियो, मूंखे ज़रूरत पई त मां वापसि वठंदुमि, मां सफ़र तूं आयुसि त बिल्कुलु अदा वाइदो आहे मुंहिंजो, तव्हां रखो, मां ॾींदुसि तव्हांखे। जेको अमानत वापसि न कंदो माना वाइदो न पाणी। ठीकु। ऐं परहेज़गारी कयईं माना अलाह खां डिॻो न, हुनजा पैसा न खाधई, अलाह खां डिॻो। ठीकु, अमानत न खाधई, ख़यानत न कई। या ईअं न कई त जेकॾहिं कंहिंखे 1000 रुपयो रखियलु हो जेको आहे अमानत लाइ, न 100 रुपयो कढी 900 वापसि करे छॾीस, या को कूड़ ॻाल्हाए छॾीस त यार पैसा ॻरी मरी विया, हीअं थी विया, न उॾरी विया, फिटी विया, न। अंजाम कयईं, अंजाम पाड़ियईं, पैसा वापसि कयईं, कर्ज़ु वापसि कयईं, अमानत वापसि कयईं, सच ॻाल्हायईं, ऐं परहेज़गारी कयईं, माना अलाह खां डिॼो। पोइ अलाह पाक उन लाइ छा थो चए,
फ़इन अल्लाह युहिब्बुल मुत्तक़ीन, त बेशक अल्लाह मुहबत कंदो आहे परहेज़गारनि सां। किन तर्जुमो कयो आहे दोस्त रखंदो आहे। दोस्त तफ़सीर वारा चई सघनि था पिया, पर लफ़्ज़ी माना में युहिब थींदो, हुब माना मुहबत। त बेशक अल्लाह मुहबत कंदो आहे परहेज़गारनि सां। इहदिन सिरातल मुस्तक़ीम, सिधो रस्तो ॾेखार असांखे। पोइ हुदल लिल मुत्तक़ीन, क़ुर कंहिंजे लाइ आहे हिदायत, हुदल लिल मुत्तक़ीन परहेज़गारनि लाइ हिदायत आहे। जेको परहेज़गार थियो अलाह खां टिरियो, उहो उन सां अलाह मुहबत, माना वाइदे पाण वारे सां अलाह मुहबत कंदो। इन लज़ीन 77 नंबर आया त इन लज़ीन यश्तरून, यश्तरून माना ख़रीद कई, का शइ ख़रीदारी कई। ठीकु आहे। बेशक उहे माण्हू, माना उहे, माना ब्रैकेट में माण्हू लिखियल आहे, हिते माण्हू लिखियल कोन्हे का, रजुल माना माण्हू, पर रजुल हिते कोन्हे। अलज़ीन में अची थो वञे, बेशक उहे माना उहे माण्हू जेके वठंदा आहिनि अलाह सां कयल अंजामनि ऐं पंहिंजनि क़समनि जे एवज़ मुल्ह थोरो। उलाइक ला खलाक लहुम फिल आख़िरत, उन्हनि जे लाइ नाहे को बहिरो आख़िरत में। ऐं बेशक उहे माण्हू, अलाह पाक चए थो बेशक, ॾिसो बेशक जी अहमियत आहे न, माना ज़ोर आहे हिन ॻाल्हि ते। उहे बेशक उहे माण्हू जेके वठंदा आहिनि अलाह सां कयल अंजामनि ऐं पंहिंजनि क़समनि जे एवज़। हाणे क़समनि जे एवज़ छा? हाणे छा आहे त जेके यहूदी हूंदा हुआ न, जेको पंहिंजूं पंहिंजे पंहिंजे हिन सां मतिलब जूं आयतूं ठाहे, लफ़्ज़ जा मतिलब मतिलब कढी करे माण्हुनि खे ॿुधाईंदा हुया, उन्हनि जे लाइ पोइ पैसा वठंदा हुया। जेके जेको मतिलबु खपे, हा वाह वठे, तुंहिंजो मतिलबु इहा क़ुर आहे त इहो निकिरे थो पियो हिनजे तौर त मां पैसा वठी मतिलबु ई ग़लति ॿुधाए छॾींदसि। ठीकु थियो। वरी हुन ते कसम खणंदा त इहा कसम आहे बाबा, इहो सही आहे, अलाह वटां ई आहे इहो। का मां जहिड़ो को माण्हू या कोई ॿियो को शक करे, साईं इहो सही था चओ, इहो आहे साईं तौरात में, या वरी तव्हां न बाबा इहो कसम आहे, इहो कसम आहे, इहो बिल्कुलु तौरात में आहे। अलाह पाक उन्हनि लाइ थो चए। ऐं ॿियो, अलाह सां कयल अंजाम कहिड़ा, जेके तौरेत में अलाह पाक ज़िक्र कयो आहे त नबी सगोरो आख़िर में ईंदो, ऐं यहूदियुनि खे इहा ख़बर हुई, इन करे परे परे खां अची शाम यमन ॿियनि मुल्कनि खां अची करे हिते रहिया मदीने पाक में, छो जो हुननि जी किताब में निशानी हुई त इहो हिकिड़ो ॿिनि वादियूं आहिनि जेके जबल जे विच में, जिते जिते खजनि जा वण आहिनि, इते नबी पैदा थींदो, इते ईंदो। उते अची रहिया त जी नबी अचे त असां अॻे ई हिते हुजऊं। नबी सगोरो त आयो, अलाह जो वाइदो त सचो थी वियो। पोइ हिननि हिन ॻाल्हि खे फेरायो, न न न न, इहो त नबी न आहे, उहो नबी न आहे, इहो बनी इसराइल मां ईंदो। ऐं अञा त इंतज़ारु था कनि नबीअ जो। हज़रत ईसा अलैहिस्सलाम आहे, उनजो बि इनकार कयूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो बि इनकार कयूं। अलाह पाक चए थो उहे माण्हू, माना उहे यहूदी जेके ख़ासि तौर ते वठंदा आहिनि अलाह सां कयल अंचामनि ऐं पंहिंजनि कसमनि जो तुरो मिल, माना उहा आयतूं लिकाइणु, उन्हनि खे बदिलाइणो, उन्हनि जूं मानाऊं ग़लति कढणु, उन्हनि सभिनी जे बसि पैसा वठी। पर अलाह पाक चए थो समननि, समननि माना मुल्ह, माना क़ीमत, पलीरनि थोरो, थोरो छो थी सघे थो उन्हनि जाम पैसा वरिता हुजनि, किरोड़े। मिसाल था ॾियूं, अॼु जे लिहाज़ खां तौरत में को बदिलाइण लाइ यहूदी चए त मां, भई मां 10 अरब वठंदुसि, उहे पोइ कलील त न थिया न, कसीर थिया न, उहे त घणा थिया न। पोइ अलाह पाक कलील जो इस्तेमालु कयो, कलील कीअं सम्झूं असां इहो? क़ुर पाक त ग़लति थी नथो सघे। कलील इन करे थींदो छो जो अलाह जे कंहिं बि आयत जे मुक़ाबले में केतिरी बि क़ीमत थी सघे थी छा? हुनखे बदिलाइण लाइ तव्हां केतिरी बि क़ीमत वठो, पूरी दुनिया आसमान ताईं सोन भरे सभु कंहिंखे मिली वञे, उहा बि क़ीमत, का क़ीमत आहे छा अलाह जे आयत खे तब्दील करण जी? हुनजी का क़ीमत थी नथी सघे। इन करे जेतिरी बि क़ीमत वरितऊं कलील, थोरी। ऐं इन थोरी जेका बि उन्हनि वरिती, झझी वरिती जेका बि उन वक़्तु, पर उहा थोरी आहे, छो जो उनजे बदिले पंहिंजे लाइ अज़ाब वरितऊं। ऐं अज़ाब कहिड़ो? सज़ा तव्हां हिते ॿुधंदव, लिङ कंडाड़जी था वञनि। अलाह पाक चए थो पंहिंजे क़स्मनि जे एवज़ मुल्ह वरितो थोरो, ऐं पोइ उन्हनि लाइ छा आहे? न आहे को बहिरो आख़िरत में, आख़िरत में उन्हनि जो को हिसो कोन्हे। माना छा थी उनजी वज़ाहत? 4 सज़ाऊं, 4। कहिड़ी? नकी ॻाल्हाईंदो उन्हनि सां अलाह, माना अलाह जी एॾी नाराज़गी आहे उहा।
इहा हद आहे जो अलाह जे तव्हां कलाम खे तब्दील था कयो। वॾे में वॾी सज़ा पहिरें नंबर ते जेका अलाह आंदी, अलाह हुननि सां ॻाल्हाईंदो ई न, ऐं न की निहारींदो उन्हनि न, एतिरी बि महिरबानी न कंदुमि जो उन्हनि ॾे निहारे, उन्हनि खे को अहमियत ॾे, उन्हनि खे को सम्झे का ॻाल्हि, हुनजे लाइ ख़तमु थी विया इहे माण्हू। बिल्कुलु माना अहिड़ा माण्हुनि सां अलाह पाक सख़्तु नाराज़गी जो इज़हार आहे। माण्हू चवंदा अदा तक त सही भला, ॻाल्हाए नथो, ॿ मिंट थोरो नज़र त कर, अलाह साईं तकींदो बि न, निहारींदो ई न क़यामत जे ॾींहुं, ऐं नकी गुनाहनि खां पाक कंदो। अलाह पाक जंहिंखे ॻाल्हाईंदो, जंहिंजे निहार कंदो, महबत जी महर जी, उनखे उन जा ॿुधंदो, ग़लतियूं हूंदियूं हिसाब चवंदुसि ॿुधाए कर, पोइ वरी रहम करे छॾींदुसि, गुनाह खां पाक करे छॾींदुसि। पाक करे छा कंदो? गुनाहनि खां पाक थींदो त पोइ छा थींदो? माण्हू जन्नत में वेंदो। गुनाह वारो त कोन थो वञी सघे। जॾहिं हिसाब थी पाक थींदो, अलाह मां हिनखे दुआ घुरणु खपे, अलाह मुहासिबनी हिसाब यसीर आहे। अलाह पाक असां लाइ हिसाब आसान कर। आसान जो मतिलबु इहो आहे त असां खां पुछा न कजांइ कंहिं हिसाब जी, बसि ॿिए हिसाब माण्हू दाख़िल थी वञे। छो जो हिकिड़ा हदीस मुबारक में आयल आहे, हुनजो मफ़हूम आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ़्ज़ आहिनि, ऐं हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा जे ज़ुबान मुबारक सां ॿुधायल आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जेको हिसाब वरितो वियो हुन लाइ ॾुखियाई थी। लफ़्ज़ अलाह कहिड़ा आहिनि उहे, पर मक़सदु हुनजो इहो ई आहे। हिन करे अलाह पाक को दुआ घुरिजे, अलाह साईं असां हिसाब न कजे, माफ़ी ॾिजाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजा गुनाह त हूंदा यकीननि, पर जॾहिं तूं इज़न करी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिफ़ा असांजे हक़ में थी वञे, बसि असां बिना हिसाब जे जन्नत में जा वञूं सभई इंशाअल्लाह। त क़यामत जे ॾींहुं निहारींदो बि कोन हुननि ॾांहुं, ऐं न की गुनाहनि खां पाक कंदो खेनि उन्हनि खे, ऐं पोइ उनजो नतीजो छा थींदो? उन्हनि लाइ अज़ाब आहे, न छड़ो ॾुखो ईंदड़। हिते कोन्हे लिखियलु त वलहम अज़ाबुन, हुननि लाइ अज़ाब आहे, न, अलाह पाक चयो त अलीम। अलीम माना तकलीफ़ ॾींदड़। मां जेको कल्ह क्लास कयो, हुन में मूंखे ॾाढो सुठो सुठो मिसाल नज़र आयो त ॾुखो ईंदड़ अज़ाब छा थींदो आहे। अज़ाब त अज़ाब ई आहे न, ॾुखो ईंदड़ अज़ाब छा आहे? हिकिड़ो थोरो नंढो मिसाल मुंहिंजे ज़हन में आयो, जेके ॿिए हुजे कंहिंखे त महिरबानी करे उहो असां शेयर करे सघियो थो पियो हाणे या क्लास खां पोइ। ॾिसो, बुखार थींदो आहे न, बुखार में छा लिंग ॾुखंदा आहिनि? हाणे का लिंग ॾुखनि था? न, लिंग ॾुखंदा, माण्हू कंप्यूटर न हलाए सघंदो, को हुनखे हथु छुहंदो, चवंदो न यार मूंखे ॾाढो मूंखे लिंग ॾुखनि था मुंहिंजा, सुम्हंदो निंड न ईंदसि त लिंग मुंहिंजा ॾुखनि था। ओ इहो ॾुखण वारा त अज़ाब जेको हूंदो, उहो अज़ाब हुनखे अलॻि मिलंदो, लिंग हुननि जा अलॻि ॾुखायल हूंदा हर वक़्तु। अलाह आलम जेको हिनजी बि माना कढी सघिजे थी पई, पर जनरली माना इहा थी सघे थी, ॾुखो ईंदड़ अज़ाब। ऐं तफ़सीर हसनात आहे, उन मुताबिक़ ही आयत यहूदीन जे अहबार माना जेको हुन जा राहब हूंदा न, राहबनि ऐं रईसनि माना जेके अमीर हूंदा हुननि जा, उहे कहिड़ा हुननि जा नाला आहिनि? कनाना बिन अबिल हक़ीक़, कअब इब्न अशरफ ऐं हई इब्न अख्तब। उन बाबति नाज़िल थी जिन तौरात में तहरीफ़ कई हुई। अलाह जो जेको अहद हुयो न, जंहिंमें नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे आख़िरी नबी जे अचण जे ऐं ते ईमान आणण जी ॻाल्हि कयल हुई, उहा हुननि लुकाए छॾी, पंहिंजे हथ सां वरी को ॿियो कुझु लिखी छॾियो हुन ते। ऐं हिन लिखण जा पैसा बि त वरिता, पर पोइ हुन ते कूड़ा कसम बि खणंदा त हीअ अलाह जे तरफ़। इन जे बाबति ही आयत थी आहे त जेके माण्हू वठंदा आहिनि माना अलाह जा अंजाम फेराए, पंहिंजा कसम हुन ते खणंदा आहिनि, वरी हुन ते पैसा वठंदा आहिनि, उन्हनि जे लाइ अलाह पाक आख़िरत में कोई भैरो न रखियो आहे। हुन जे लाइ ही 4 सज़ाऊं आहिनि। ठीकु, उन खां पोइ 78 ते चऊं था पिया, ऐं बेशक मंझान अलबत्ता हिकु टोलो आहे, वरी ॿी ॻाल्हि थी हले हाणे। हाणे हिकिड़ो वरी टोलो अमानत जी ॻाल्हि थी, जेके किताबनि में चेंजिस पिया कनि उन्हनि जी ॻाल्हि थी। हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि, हिकिड़ो वरी टोलो अहिड़ो आहे जमात अहल किताबनि जे मुंहुं माना अलम जो टोलो, जेको विचड़ाए थो या मरोड़े थो पंहिंजी ज़ुबानुनि खे किताब में। हाणे छा आहे? किताब में बिल किताब अलसनत माना पंहिंजी ज़ुबानुनि खे छा थो करे? यल ऊन मरोड़े थो, विचड़ाए थो, जीअं ॻाल्हाइण में न विचड़ाए ॻाल्हाइबो आहे, ईअं विचड़ाए ॻाल्हाए थो पियो किताब में माना तौरत जे पढ़ण में। छाजे करे ईंदा कनि? इन लाइ त जीअं तव्हीं भायो उनखे किताब मां,
माना आयत तव्हांखे इहा आयत जो तर्जुमो ॿुधाईंदा ग़लति, पोइ कसम खणंदा इहो मां तव्हांखे तोरे ते ई ॿुधाई सही, इहो अलाह जो इहो चवणु आहे। ओए ओए ओए, हा, लिता सबूहु माना तव्हां उनखे जीअं सम्झो, मिनल किताब किताब मां इहा ॻाल्हि, पर अलाह पाक छा थो चए, वा मां ऐं हालांकि छा आहे, मां माना नाहे, मां हुआ मिनल किताब, उहो किताब मां नाहे, क्लियर, न उहो किताब मां नाहे, उहो विचराए था हुनखे पढ़नि त जीअं तव्हां सम्झो या यहूदी ॿिया सम्झनि त इहो अलाह जो किताब था पढ़नि, नो। ऐं किताब कहिड़ो, तौरेत जी ॻाल्हि आहे, उन्हनि जो पंहिंजो किताब, उन्हनि जा आलिम आहिनि न इहे पाण। वयकूलून, ऐं पोइ छा चवंदा आहिनि, वयकूलून माना उहे चवंदा आहिनि, हुअ मिन इंदिल्लाह, माना इहो वरी हिन ब्रैकेट में लिखियो आहे मुफ़सरनि त माना ज़ोर ॾेई चवंदा आहिनि त इहो छा आहे, इहो अलाह वटि आहे, मिन इंदिल्लाह। अलाह पाक चए थो माना नाहे, मां ही छा आहे, मां व मां, उहो नाहे, दर हक़ीक़त माना ब्रैकेट में आहे, हू चवंदा त इहो आहे अलाह वटां आहे, अलाह पाक चए थो त नाहे उहो अलाह वटां, मां हुआ मिन इंदिल्लाह आहे। हाणे हूअ मिन इंदिल्लाह आहे माना हू चवनि था इहो अलाह वटां आहे, अलाह तो चए त मां हुआ मिन इंदिल्लाह आहे। भयकूलून, ऐं उहे चवंदा आहिनि छा, अल्लाह कज़िब, उहे चवनि था या हणनि था अलाह ते कूड़, अल्लाह माना अलाह जे मथां, कज़िब माना कूड़, उहे अलाह ते कूड़ था हणनि इहो त इहो अलाह वटि आहे। वहम यालमून, ॼाणी वाणी ऐं ॼाणंदे इहो, केॾियूं क्लियर ॻाल्हियूं आहिनि क़ुर पाक जी आयत में, इहो अलाह वटां न आहे, कूड़ था हणनि अलाह ते ॼाणी वाणी, जो हिनखे अलाह जी तरफ़ था चवनि त इहो अलाह जो कलाम आहे, न आहे इहो। ऐं पोइ अलाह पाक हाणे फरमाए थो पियो त मां खान लिबशरिन, हाणे हिकिड़ी जनरल स्टेटमेंट आहे इहा, हिकिड़नि यहूदी या ईसाइन हिकिड़ी ॻाल्हि कई आहे, उहा अॻिते त ईंदी, बल्कि उनखे पहिरियों ॾिसूं, हे था ॾिसूं, हिकु कौल आहे त जॾहिं नजरान जे ईसाइन चयो त असांखे हज़रत ईसा अलैहिस्सलाम हुकुम कयो आहे त असांखे रब मञूं, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयूं त असांखे चयो आहे हिन जो माना ईसाइन में चयो त असांजी किताब में हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो हुकुम कयल आहे त असांखे हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे रब मञूं। अलाह पाक चए माना हिन आयत में हुनजो इनकार आयो आहे, माना अलाह पाक हिन आयत में ॿुधायो इहो तव्हां ग़लति छा चओ। पोल ॿियो इहो बि आहे, अबू राफ़े यहूदी हिकिड़ो हूंदो हुयो, ऐं सैयद नसरानी, हे नसरानी यहूदी, इन्हनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में आया ऐं अर्ज़ु कयो त या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां चाहियो था त असीं तव्हांजी इबादत करियूं ऐं तव्हांखे रब करे मञूं, त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, हुनजो मफ़हूम आहे लफ़्ज़ त अलाह जो नबी सगोरो अलाह ई पाण बहितर ॼाणे थो पियो, मुफ़सरनि लिखियो आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जवाबु हुयो हुन ते त अलाह जी पनाह, त मां ग़ैरुल्लाह जी इबादत जो हुकुम करियां, ऐं माना ऐं बि मां थो चवां इहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ़्ज़ न आहिनि इहे, सॼो सिर्फ़ु मफ़हूम आहे सम्झण जे लाइ, माना न मूंखे अलाह जो हुकुम ॾिनो वियो आहे, न ई मूंखे इन लाइ मोकिलियो वियो आहे, माना न मूंखे अलाह इहो हुकुम कयो आहे त मां ईअं चवां, ऐं न मूंखे इन लाइ मोकिलियो आहे त मुंहिंजी इबादत कई वञे, सुभान अलाह। त इहो जेको बैकग्राउंड हुयो, इन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो चयो, जॾहिं इहो कंज़ुल ईमान में आयल आहे हुनजो इहो तफ़सीर, त हिते आयत छा थी चवे, आयत चए थी त न जुगाईंदो आहे कंहिं बि माण्हूअ खे, लिबशरनि कंहिं बि माण्हूअ खे, जो ॾे खेसि अलाह किताब ऐं दानाई, हीअं त मां कान नबी, कंहिं बि बनी खे न जुगाईंदो आहे न, कंहिं बि माण्हू खे न जुगाईंदो, जो अलाह कंहिंखे किताब ॾे या दानाई ॾे, दानाई त खड़नि ॿियनि खे बि त मिली आहे न, दाना ॿिया बि हूंदा हुया, पर जेके भला दानाई अता करे, ऐं किताब त फ़क़ति उन्हनि खे आहे जेके नबी आया या रसूल आया, ठीकु आहे, किताब ऐं दानाई ऐं नबूअत, ऐं पोइ वरी ख़ासि हाणे नबियुनि जी ॻाल्हि कयल आहे जेके नबूअत मिले, ठीकु, जो ॾे अलाह कंहिंखे किताब दानाई ऐं नबूअत, उहो वरी चवे माण्हुनि खे त थियो तव्हां माना मुंहिंजा, अलाह खे छॾे इहो न जुगाईंदो आहे हुननि खे। ऐं लेकिन वलाकिन, हे लेकिन चवां न सिंधी में लाकिन, हे लेकिन लाकिन ॻाल्हि साॻी आहे,
पर चवंदो छा? उहो चवंदो कूनू रब्बानीयीन। रब्बानीयन, रब्बानीन चइबो आहे अहिड़ा माण्हू जेके अल्लाह जी हिकु रस्तो वठी करे इबादत कनि, तमामु घणी मां त चवंदो त थियो तव्हां रब जा बाना, बिमा उन जे करे जो तव्हां सेखारियो था किताब। हाणे यहूदियुनि जे लाइ ॻाल्हि थी हले त तव्हां सेखारियो था किताब, ॿियनि खे सेखारियो था पंहिंजो तौरात, ऐं उन जे करे बि जो आयो तव्हां पाण बि पढ़ंदा, तदरुस हुन मां पढ़ंदा, दर्स वठंदा आहियो। दर्स चइबो आहे निकितो माना हिकिड़ी शइ बार बार जेका थिए तॾहिं दर्स वठिबो आहे न। दर्स माना क्लास में तदरीस थींदी आहे, माना माना तबिके तबिके पढ़िबो आहे, हिकिड़ो क्लास, ॿियो क्लास, टियों क्लास, अहिड़े नमूने सां। इहा चइबो आहे तालीम। तालीम बि ईअं थींदी आहे, थोरो थोरो करे वधंदी आहे। ऐं तदरुस हुन में थींदी आहे तकरार, माना जंहिंसां कजे बार बार का शइ पढ़िजे, हुनखे दर्स चई सघिजे थो पियो। ठीकु। माना अलाह पाक फरमाए थो पियो त न चुगाईंदो आहे कंहिं बि माण्हू खे जो ॾे अलाह खे किताब दानाई ऐं नबूअत, उहो वरी चवे माण्हुनि खे त थियो तव्हां माना मुंहिंजा बाना थियो, अलाह खे छॾे, इहो मुमकिन ई कोन्हे। हिनखे कंहिंखे जुगाए बि न। ऐं तॾहिं त नबी करीम सां त लफ़्ज़ कोट थियल न। नबी करीम फरमायो त माना मफ़हम आहे हुनजो त न मूंखे अलाह, न मूंखे अलाह हुनजो हुकुम कंदो आहे ऐं न मूंखे हुन लाइ मोकिलियो वियो आहे। ॾिसो न केॾा सुहिणा लफ़्ज़ आहिनि माना। त ऐं उन खां पोइ हुनखे चइजे पियो त पर भला खिन। हाणे लेकिन हक़ीक़त में तव्हांखे छा खपे त तव्हां रब जा सचा बाना थियो, उन जे करे जो तव्हां त किताब सेखारियो था पिया, ऐं उन जे करे जो तव्हीं पाण पढ़ंदा पिया आहियो। चाहे ईसाई हुजनि चाहे यहूदी हुजनि, हुनखे किताब आहे उहो पढ़ंदा आहिनि, ॿिए खे सेखारींदा आहिनि। ठीकु। हाणे आख़िरी आयत आहे वला या अमूरकुम अन तत्तख़िज़ुल मलाइकत वन नबीयीन अरबाबा। ऐं न की उहो हुकुम कंदो केरु, या मुर या मुरकुम, न की उहो माना केरु, उहो जेके किताब मिलियो, जेके हिकमत मिली, या जेको नबी आहे उहो न की तव्हांखे हुकुम कंदो तव्हांखे त वठो मलाइक, न माना पाण खे इबादत पंहिंजी कराईंदो, न वरी तव्हांखे ईअं चवंदो त वठो मलाइकनि खे ऐं नबियनि खे रब करे। ईअं न चवंदो, छो जो मलाइकनि खे के चवंदा हुआ न त इहे अलाह जो धीअर आहिनि। अलाह जो धीअरुनि त अलाह रब आहे, त पोइ अलाह जी धीअरुनि खे बि त रब जी का ख़ासियत हूंदी न। या अलाह आहे त अलाह जेके नौज़ बिल्लाह मिना जेकॾहिं अलाह खे को पुटु आहे, जो ईसाई चवंदा आहिनि, अलाह असांजी ज़बान में इहा शइ न आणे त भई अलाह जो जेको पुटु थींदो त पोइ अलाह खां घटि, माना अलाह जूं उन में ख़ासियतूं हूंदियूं न, त इहो अलाह खे जुगाए ई कोन्हे। अलाह खे औलाद जी न ज़रूरत आहे, न अलाह साईं खे इहा जुगाए। कुल हु अलाह अहद, बसि उहो हिकु आहे, वाहिद आहे, हुन सां को सानी कोन्हे को। अल्लाह ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम। सूरत आयतुल कुर्सी ॾिसो न, अल्लाह ला इलाहा इल्ला हुव, उहो ई अल्लाह आहे, न सवाइ को अल्लाह कोन्हे को। त न की उहो हुकुम कंदो जेको, जंहिंखे इल्मु मिलियो, जंहिंखे किताब मिलियो, हिकमत मिली, या जेको नबी आहे, तव्हांखे त वठो तव्हां मलाइकनि खे को अलाह करे रब करे पंहिंजो पालनहार करे, ऐं न ई नबियनि खे। या मुरुकुम, माना हिते सुवाल थींदो आहे या मुरुकुम, छा उहो हुकुम कंदो तव्हांखे? कुम माना तव्हांखे, अस्सलाम वालेकुम चइबो आहे न, कुम हिनखे मीम जमात ई चइबो आहे। क माना तूं, कुम माना तव्हां, माना क्वेश्चन अलाह पाक करे थो पियो। या मुरुकुम, छा उहो हुकुम कंदो तव्हांखे बिल कुफ्र, कुफर जो, ॿिए कंहिंखे इबादत करणो अलाह खां सवाइ, त कुफर जी ॻाल्हि आहे। छा तव्हांखे को इल्म वारो, किताब वारो या नबी तव्हांखे कुफर जो हुकुम कंदो? अल्लाह बाद इज़न तुम मुस्लिमून, जॾहिं त तव्हीं मुस्लमान थिया आहियो। माना इहा जनरल ॻाल्हि थी वई, जेको ईमान ते आयो हुन लाइ इहा ॻाल्हि आहे त को हुनखे हुकुम त कोन थींदो इहो त को वञी तव्हां कुफुर कयो। ठीकु। ऐं हिते सां ख़तमु थी पंहिंजी सभु इनशा अलाह पाक खां दुआ आहे त क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण सम्झण सिखण में असांजी मदद फरमाए, ऐं हुनजी हिदायत आमीन में अमल आमीन करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखण आमीन में ग़लती थिया त अलाह पाक पंहिंजे रहम सां आमीन असांखे माफ़ फरमाए। आमीन रब्बिल आलमीन। आमीन अदा आमीन। 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 जज़ाकल्लाह तमामु जज़ाकल्लाह ख़ैर।